छा हिन मुंद में तव्हां अंब खाधा आहिनि? अंबनि जे इस्तेमाल जा केतिरा ई फ़ाइदा। अंब हिकु अहिड़ो मेवो आहे जेको सिहत खे केतिरा ई फ़ाइदा पहुचाए थो। तिबी माहिरनि मूजिबि अंबनि में विटामिन ई भरपूर हूंदो आहे जेको इंसाननि खे सिहतमंद ऐं ख़ुशि रखंदो आहे। उहो विटामिन जिल्द लाइ बि फ़ाइदेमंद आहे ऐं चेहरे खे दाणनि खां बचाए थो। अंबनि में मौजूद विटामिन सी रत में कोलेस्ट्रॉल जी मिक़दार खे घटाए थो। अंबनि जो इस्तेमाल अखियुनि जी रोशनी कमज़ोर थियण खां बचाए थो। सिज जे चमकंदड़ शुआउनि खां कंहिं बि नुक़सान खां अखियुनि खे बचाइण में मदद करे थो। अंबनि में मौजूद एंटीऑक्सीडेंट्स रत जे कैंसर जे ख़तरे घटाए छॾींदो आहे, जॾहिं त उहो गले जे ग़दूद जे कैंसर खां बि बचाईंदो आहे। अंब हाज़मे खे बहितर बणाइण सां गॾु तवानाई फराहम करे थो। उहो मथे जे वारनि लाइ बि तमामु घणो फ़ाइदेमंद आहे, छाकाणि त उन में विटामिन ई हूंदो आहे जेको वारनि जी वाध वीज करे थो। अंब खाइण वक़्तु शुगर जा मरीज़ एहतियात कनि, छाकाणि त अंबनि में वॾे मिक़दार में शुगर हूंदी आहे, तंहिं करे उहे खाइण सां रत में शुगर जे मिक़दार में वाध थी सघे थी।